नाज़नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सुप्रीम कोर्ट औरंगी ऐं गुजर नाले केस जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। वॾो वज़ीर मुतासिरनि जी बहाली लाइ हर मुमकिन क़दम खणे। एडवोकेट जनरल मुतासिरनि जे फंड्स में बहाली जी खोट जी दावा कई। फंड्स जी खोट बाबति सिंध हुकूमत जो मौक़िफ़ क़बूलण जोॻो न आहे। वॾो वज़ीर क़दमनि बाबति 2 हफ़्तनि में रिपोर्ट पेश करे मुतासिरनि खे सभिनी सहूलियतुनि सां गॾु 1 साल में आबाद कयो वञे। सुप्रीम कोर्ट जो हुकुम। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि अॼु महांगाई बाबति अहम इजलास थींदो। महांगाई ते कंट्रोल करण लाइ वीचारियो वेंदो। वज़ीर आज़म खे रोज़ानो इस्तेमालु थींदड़ शयुनि जे अघनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। कोरोना वायरस विघे वधीक 58 मरीज़ फौतुनि जो अंग 27,432 थी वियो। 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केसिस जी शरह 4.99% रही। न्यूज़ीलैंड क्रिकेट टीम जो पाकिस्तानी दौरो मुलतवी करण में भारत जो हथ हो। न्यूज़ीलैंड टीम खे धमकी वारी जाली पोस्ट हलाई वई। केवी रांदीगर मार्टिन गप्टिल जी घरवारी खे जाली ईमेल ज़रिए मार्टिन गप्टिल खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी वई। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं घरू वज़ीर शेख रशीद न्यूज़ीलैंड जो दौरो मुलतवी थियण पुठियां भारतीय साज़िश खे वाइको करे छॾियो। पाकिस्तान हाइब्रिड वार ऐं 5th जनरेशन वार खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इहे असांखे अकेलो करण में कामयाबु न वेंदा। वज़ीर आज़म इमरान खान सां वर्ल्ड कप स्क्वाड में शामिल क़ौमी टीम जे रांदीगरनि जी मुलाक़ात। PCB चेयरमैन रमीज़ राजा बशरीक अवां खे टीम ऐं क़ौम लाइ खेॾणो आहे। पूरी क़ौम जूं नज़रूं अवां ते आहिनि। T20 वर्ल्ड कप में ख़ौफ़ दिलि मां ॿाहिरि कढी खेॾो। वज़ीर आज़म इमरान खान जूं क़ौमी रांदीगरनि सां ॻाल्हियूं। कोरोना SOPs ते अमल न कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल करण सां गॾोगॾु ॾंड वसूल करण जो हुकुम। घरू खाते वबाई बीमारियुनि वारे एक्ट तहत सॼे सूबे जी इंतिज़ामिया ऐं पुलिस खे लेटर जारी करे छॾियो। मुख़्तलिफ़ जायुनि जे मुलाज़िमनि तोड़े उते ईंदड़नि खे वैक्सीनेशन कार्ड ॾेखारणु लाज़मी हूंदो। क़ानून लागू कंदड़ इदारनि जो अमलो माण्हुनि जा वैक्सीनेशन कार्ड चेक करे सघंदो। चीफ सेक्रेटरी सिंध जो इंतिज़ामिया तोड़े क़ानून लागू कंदड़ पारां SOPs ते अमल न कंदड़ वारनि ख़िलाफ़ कार्रवाई में दिलचस्पी न वठण ते ॻणतीअ जो इज़हार। कंदकोट मां हफ़्तो अॻु अगवा थियल ॻोठाणो निसार अहमद गोलो बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त मुगवी खे बलूचिस्तान जे सरहदी इलाइक़े मां ॻुझे इतला ते बाज़ियाब करायो आहे। खोड़ा वेझो लाड़काणे खैरपुर रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर। एजाज़ जागीराणी फौत थी वियो। ऐं कराची में अॼु शाम ऐं राति जो बरसाति जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त लाड़काणे मुहिंदड़ो ठटे बदी नीबुखास पटीदनि में बरसाति जो इम्कान आहे।